इंसान जो जिस्म केॾो बि कमज़ोर थी वञे पर दिलि कॾहिं बि कमज़ोर न थिए, छाकाणि त विढ़ंदी दिलि आहे। मां तव्हांजी ॻाल्हि सां 100% श्योर आहियां। तो रोज़मर्रा जो हाल अहवाल कोन ॾिनो ज़रली पुट। शेरोज़ ख़ान खे केतिरा ॾींहं रिमांड ते हलाईंदे, जेल मोकिले जान छो नथो छॾाए छॾी? शेरोज़ ख़ान जेल मुंतकिल थी वियो आहे, पर डप अथमि त किथे ज़मानत कराए ॿाहिरि न निकिरी अचे। बहरहाल हाणे काफ़ी सबक सिखी चुको हूंदो, सो जेल मां निकिरी आयो त कंहिंसां उचाईंदो कोन। अहिड़ा माण्हू नक जा पका हूंदा आहिनि चाचा साईं। सख़्तियूं जेल थाणा जेलियूं काटे पोइ बि आदत खां मजबूर मुणंदा कोन आहिनि। न बाबा, मोचड़ो 36 लखणो हूंदो आहे, सो शेरोज़ सुधरी ॿाहिरि निकिरंदो। मानी तैयार आहे ज़रली, लॻराए वठां? हिन वक़्तु मानी जो कहिड़ो टाइम आहे? घड़ियाल में ॾिस 3:30 पिया थियनि ऐं मानी मां खाई आयो आहियां। ठीकु आहे, मूं सोचियो त बुख ते निकिरी आयो हुजे मतां, इन करे पुछणु ज़रूरी सम्झई। चांडोकी जी मां, जे मानी जो टाइम न आहे त छा थी पियो? तूं चांहि तयारु करे छॾ। हाँ साईं, खोड़ चाहियूं, मां हाणे ठाहे थी अचां। ही जेका ॻोठ में फायरिंग थी आहे चाचा साईं, तव्हां ख़ातिर सां चई सघो था त हिन में ख़ान बहादुर अली ख़ान जो हथु आहे? ज़ाहिरी तौर ते त ईअं थो लॻे, पोइ पुलिस जांच करे त ख़बर पवंदी। मूं पंहिंजे SHO खे ख़ान बहादुर ॾांहुं मोकिलियो आहे। जेकॾहिं हुन वटि के मफ़रूर ऐं इन क्रिमिनल क़िस्म जा माण्हू आहिनि न त उन्हनि खे थाणे ते वठी ईंदो। ज़रली, मफ़रूर त ख़ान बहादुर पाण बि आहे न। असांजे घर मथां हमले जे केस में पुलिस खे घुर्बल आहे। हा, पर इन केस में हू अॻुवाट ई ज़मानत कराए चुको आहे ऐं इहा मूं ख़बर वरिती आहे। हाकिम साईं, तव्हांखे हिकु ॻाल्हि चवां, पर शर्त इहो आहे त अवां नाराज़ न थींदव। न, कोन थींदुसि नाराज़। चओ, छा थो चवणु चाहीं? हाकिम साईं, शम्स मूंखे पंहिंजी जान खां वधीक प्यारो आहे। मूं अॼु ताईं तव्हांजे चवण ते हुनजे लाइ कॾहिं रस्ते में खॾ खोटी आहे, पर कंहिंखे एतमाद जी खाई में किराइणु मुश्किल न आहे। त बि तोखे इहा बि ख़बर हूंदी त शम्स हिन वक़्त ताईं किथे गुम हुयो ऐं आईंदा हुनजो छा प्रोग्राम आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त चाल कहिड़ी अथसि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।